नाज़रीन, कराची प्रेस क्लब आडो पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबन जी मिन्नत लाइ एहतजाज कियो वियो आहे। वीडियो लिंक ते मौजूद है नजीब नाइक जी। नजीब जी, कराची प्रेस क्लब आडो पैरामेडिकल स्टाफ जा मुलाजिम एहतजाज करण पहुता आहिनि ऐं उन जो चवणु आहे त असांजे मुलाजिम जेको आहिनि पैरामेडिकल्स के बरतरफ़ कयो वियो आहे। उन खां अलावा टाइम स्केल ऐं ॿिया इशू आहिनि जेके हल न पिया कया वञनि। वॾे वक़्त खां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त बुनियादी तौरु ही मसइला छा आहिनि ऐं छो आहिनि ऐं इन्हनि जे हवाले सां उन्हनि जी आला इंतिज़ामिया या आला ऑफिसरनि सां कहिड़ी ॻाल्हि ॿोल थी आहे। अचो त इन्हनि सां ॻाल्हायूं था। 11-12 सालनि खां असांखे रुगो लालीपाप ॾिना अथनि, अॼु था कयूं, सुभाणे था कयूं, परीहं था कयूं। वरी उहा कमेटी ठहे थी, उनजो को ख़र्च तेल कोन थो निकिरे। जना अस्पताल वारनि खे 50% जेको आहे अलाउंस मिले थो, हेल्थ प्रोफिट अलाउंस मिले थो, असांखे 20% थो मिले। लेंथ ऑफ सर्विस टैक्स में असांजा जेका प्रोमोशन कया आहिनि, असांजो टाइम स्केल जेको आहे उहो असांजो अञा ताईं रहियो पियो आहे। असांजा जेका मुलाज़िम भेजे उन खां सोने ते सुहागा सिंध गवर्नमेंट इहो कयो आहे त PP गवर्नमेंट जे नाले मशहूरु हूंदो आहे त माण्हुनि खे रोज़गार ॾींदी आहे, रोज़गार कढंदी कान्हे। नौशर फिरोज़ी आहे, 75 मुलाज़िम जेका आहिनि उन्हनि खे नौकरियुनि मां कढी छॾियो अथनि। शुरू खां असांजो मुतालबो त असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। इहो जेको रिस्क अलाउंस इहो असांखे ॾिनो अथनि, इहो असांजी पघार में इहो दम करे असांखे इहो दम करे ॾियनि। असांजो मेन मुतालबो आहे सर्विस स्ट्रक्चर, ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे असांजो, जेको असांखे हर साल असांखे गवर्नमेंट लालीपॉप ॾेई असांखे हितां उथारे थी छॾे। ऐं उन खां पोइ असांजो टाइम स्केल आहे सपोर्टिंग स्टाफ जो। प्रोफेशनल हेल्थ अलाउंस सिंध में 3 कानून आहिनि। असांखे कहिड़े कानून तहत असांखे 20% ॾिनो थो वञे? खुदारा सिंध में हिकिड़ो ई कानून लागू करे असांखे 50% जेको ॾिनो थो वञे सभिनी खे असांखे ॾिनो वञे। ऐं ॿियो असांजो रिस्क अलाउंस आहे। असांखे सिंध हिन में वबाई बीमारियूं तमामु घणियूं आहिनि, असांखे रिस्क अलाउंस बि ॾिनो वञे। असांजो मसइलो हल नथा कनि इहे मसइला हल त असां CM ऑफिस ॾांहुं बि जेको रिमूव कंदासीं ऐं जेको सेक्रेटरी ॾांहुं वेंदासीं, हर हद ताईं वेंदासीं जेसि ताईं असांजा मसइला हल नथा थियनि, आख़िरी हद ताईं बसि वेंदासीं। असां हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए हुकूमत सिंध खे ऐं पंहिंजे हेल्थ डिपार्टमेंट खे ऐं असां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे रिक्वेस्ट था कयूं, असां जंहिं मक़सद लाइ हिते वेठा आहियूं असांजो उहो मक़सदु पूरो कजे। न त असां उहा क़ौम आहियूं हितां असां कफ़न वेड़े छॾियो आहे पाण खे। असांजे मथां भले रूलर घुमाया वञनि, भले गंदा पाणी हारिया वञनि, कुझु बि कयो वञे, हितां न वठंदासीं। असां 9 साल ड्यूटी कई आहे रेगुलर, असां टर्मिनेशन करे छॾियो अथनि। असांखे 10 महीनो आहे त बसि असां परेशान आहियूं, बेरोज़गार आहियूं। बसि ख़ुदा जे वास्ते असांखे माना पंहिंजो हक़ ॾिनो वञे, असांखे पंहिंजी रोज़ी ॾिनी वञे। असां नंढा ॿार वठी 8 ॾींहं दरपदर लॻा पिया आहियूं। जी, पैरामेडिकल स्टाफ जे मुलाज़िमनि जो चवणु आहे त उन्हनि जा जेके बरतरफ़ मुलाज़िम आहिनि उन्हनि खे फौरी तौरु बहाल कयो वञे। उनखां अलावा सर्विस स्ट्रक्चर, टाइम स्केल, उनखां सवाइ रिस्क अलाउंस जेको आहे उहो फौरी तौरु बहाल कयो वञे। ॿी सूरत में हू वज़ीर आला हाउस तरफ़ मार्च कंदा।